साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह त्रिपाक पाण आहे। पर ही तमामु पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। त हिकिड़ो हो बादशाह। से बादशाह जे महिलात में हिकिड़ो झिरक ऐं झिरकी जो आखिरोपण हो। से उन आखिरे में उन झिरक ऐं झिरकी जा बच्चा बि रहंदा हुआ। से हिकिड़े ॾींहुं इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो वीचारी झिरकी मरी वई। से ज़िंदगी ते को भरोसो न आहे, सो माण्हू खन पल जो महिमान आहे, सो झिरकी वीचारी मरी वई। ऐं झिरक जेको हो सो बचड़नि जी देखभाल त कंदो हो, पर नेठि वीचारो नर साईं राति केतिरा ॾींहं करे देखभाल। सो साईं झिरक छा कयो जो हिकिड़ी ॿी झिरकी हथ करे उन सां परणिजी ऐं पंहिंजे बचनि जी रखवाली लाइ उन खे उते वठी आयो। झिरक सोचियो त मुंहिंजे बचड़नि जी बि रखवाली पई थींदी ऐं ख़िदमत बि पई इहा झिरकी कंदी ऐं मुंहिंजो बि पियो गुज़र सफ़र सुठो हलंदो। पोइ त साईं उन झिरकी खे हाणे उन आखेरे में रखियो ऐं उन में अची विहारियईंसि पंहिंजे बचड़नि सां। पर साईं मात माउ हूंदी आहे जेका जेका पेट ॼणे, बाक़ी साईं माटे जी माउ कहिड़ी। सो साईं उन झिरकी जी बचनि जी ख़िदमत त कान कई, पर उल्टो उन्हनि खे उबता सुबता खाधा ऐं कंडा खाराए माॻई उन्हनि खे मारे छॾियईं। साईं इन ॻाल्हि जी ख़बर अलबत झिरक खे त कान पई, पर उन ई महिलात में बादशाह जे महिलात में राणी जेका रहंदी हुई तंहिं उहो समूरो रंग पे ॾिठो। साईं इन राणी उहो बि ॾिठो त कीअं झिरकी वीचारी मरी वई ऐं पोइ झिरक ॿियो जेका आहे झिरकी परणिजी आई ऐं झिरकी जेका हुई उन पंहिंजे माटेली माउ वारो सलूक कीअं बचड़नि सां कयो ऐं कीअं मारियईं। सो राणी साईं समूरो लकाउ उहो पे ॾिठो। उन सां इहो समूरो जो लकाउ ॾिठो त हुनखे पंहिंजे बचड़नि जो अची ख़्यालु पैदा थियो। उनखे पंहिंजे बचड़नि जो अची ख़्यालु पैदा थियो त जेकॾहिं आउं मरी वञा त पोइ बादशाह ज़रूरु ॿी ज़ाल परणबो ऐं उहा बि मुंहिंजे बचड़नि सां अहिड़ो हाल कंदी जहिड़ो हिन झिरकी अॻी झिरकी जे बचनि सां कई आहे। सही ॻाल्हि था कनि त उन राणी खे ॿ पुट हुआ, जिन मां वॾे जो नालो हो रूप ऐं नंढे जो नालो हो बसंत। राणी हिकदमि साईं इहो ख़्यालु जॾहिं ज़हन में आयसि त बादशाह खे महिलात में घुराए वरितईं। साईं राणी जो हुकुम थियो, बादशाह महिलात में अची हाज़ुर थियो। सिर्फ़ु राणी बादशाह खे चयो त बादशाह सलामत अॼु मूंखे हिकिड़ो वाइदो ॾियो। बादशाह अंजाम ॾिनसि जेको तूं चवंदे सो क़बूल कंदसि। ॻाल्हि कर राणी, छा मसइलो आहे, छो परेशान थी वई ऐं मूंखे ओचितो घुरायो अथई। तंहिं ते साईं राणी बादशाह खे चयो त बादशाह सलामत मूंसां अंजाम करियो त मुंहिंजे मरण खां पोइ तव्हां ॿी शादी न कंदा। बादशाह चयो ठीकु आहे, जीअं तूं चवें थी ईअं ई थींदो। बादशाह साईं राणी सां वाइदो कयो त अलाह साईं तोखे हयाती ॾे, जेकॾहिं अलाह पनाह ॾे, जेकॾहिं अहिड़ी नौबत आहे बि सही त आउं ॿी शादी न कंदसि। साईं कुदरती इलाही जो ज़िंदगी जा ॾींहं साईं गुज़रंदा रहिया। सो कुझु अरसे बाद थियो ईअं जो उहा राणी वीचारी मरी वई। सही ज़िंदगी ते भरोसो न आहे, राणी वीचारी मरी वई। बादशाह सलामत बि 2-3 हफ़्ता महीना चालिया इंतज़ारु कयईं। साईं बादशाह हाणे अकेलो थी पियो ऐं ख़ुशामदड़ा बि अची बादशाह खे लॻा त क़िबला साईं तव्हीं शादी करियो। साईं मुंहिंजा बादशाह सलामत शादी करण खां बिल्कुलु बि इनकार करे छॾियो। बादशाह चयो त मुंहिंजी पहिरीं त घरवारी सां मुंहिंजी राणी सां अंजाम थियल वाइदो थियल आहे, ऐं ॿी शादी न कंदसि। पर साईं ख़ुशामदड़ा अमीर वज़ीर सभिनी अची बादशाह खे शादी जी सलाह ॾिनी ऐं शादी करण लाइ मथस ज़ोर भरण लॻा। साईं सभिनी जो इहो ज़ोर ॾिसी
नेठि हिकु ॾींहुं बादशाह अची मजबूर थियो ऐं सोचांई त भला हाणे राणी तूं हीअं गुज़ारे वई आहे, छो न भला आउं बि ॿी शादी करे वठां। सोचे बादशाह मां ख़्यालु, बादशाह जो ज़हन बदिलजी वियो ऐं आख़िरकार पंहिंजे वज़ीरनि ऐं मुशीरनि जे सलाह मूजिबि शादी करणु क़बूल कयईं। जंहिं वज़ीरनि खे हुकुम कयईं त 2 महल तयारु कराया वञनि, जिन मां हिकिड़े में शहज़ादा रहंदा ऐं ॿी में मुंहिंजी नई राणी रहंदी। से बादशाह वक़्त जो बादशाह हो, बसि हुनजे हुकुम जी देरि हुई। संदसि वज़ीर हुकुम मूजिबि 2 महल तयारु कराया। उन ई बाद बादशाह शादी कई ऐं नई राणी खे हिकु महलात में रहायईं ऐं 2 महलात में पंहिंजा 2 शहज़ादा रहियाईं। से कुदरत खुदा जी तो हिकिड़े ॾींहुं शहज़ादनि छोकिरनि सां गॾु महलात जे भरिसां शहज़ादनि सां ॿियनि छोकिरनि सां गॾु महलात जे भरिसां रांदि पे कई। से खेनूड़ो रांदि कयूं पे। से अॼुकल्ह त जदीद दौरु आहे, नौजवान मोबाइल में गेम कंदा आहिनि या क्रिकेट, पर से कंहिं ज़माने में जॾहिं वॾड़ा ॻाल्हियूं खनि था त पुराणे ज़माने में थी सघे थो ॿारड़ियुनि में अॼुकल्ह बि खेने रांदि हुजे, सो उहो खेनू रांदि कंदा हुआ। खेनूड़ो साईं कपिड़े मां ठहंदो आहे ऐं हिनखे पेर सां उछलबो आहे। सो जेकॾहिं तव्हां इहा रांदि कॾहिं कई आहे त कमेंट में असांखे ज़रूरु ॿुधाइजो। सो बहरहाल पाण हलूं था पंहिंजी कहाणी ॾे। से थियो ईअं जो इतफ़ाक़ सां खेनू वञी अंदरि महिलात में किरियो जो राणी खणी पंहिंजे हंज में लिकाए छॾियो। से हाणे बादशाह जे महिलात में वञे त केरु वञे। ॿियनि छोकिरनि अची रूप खे चयो त रूप शहज़ादा हीउ बि अव्हांजो घरु आहे, तूं वञी खेनू खणी अचु। रूप चयो त आउं न वेंदुसि, बसंत वञे, पर साईं बसंत वञणु न क़बूलियो। बसंत चयो आउं हरगिज़ बि न वेंदुसि। तंहिं करे साईं लाचार रूप खे खेनू खणण लाइ राणी जे महिलात में वञिणो पियो। साईं रांदि जो नशो अहिड़ो हूंदो आहे जो अॼुकल्ह साईं खेनू न त भला बाल बि जेकॾहिं कंहिंजे घर में वञी पवे या किथे ॿाहिरि वञी देवियुनि में किथे किरे, क्रिकेट रांदि कंदे बाल वञी किरे, तॾहिं बि छोकर कंडनि मंझि घिड़ी बि बाल खे कढंदा आहिनि। तो साईं रांदि जो नशो। सो रूप साईं खेनू खणण लाइ राणी जी महिलात में वियो ऐं राणी खां वञी खेनू घुरियईं। राणी साईं रूप ते आशिक थी पई। जंहिं हुनखे अहिड़ी तरह पहिरियों भेरो महिलात में अकेलो ॾिसी पाण ना छिकण जी कई। साईं तंहिं ते रूप चयसि त राणी तूं मुंहिंजी माउ आहीं, मूंखां अहिड़ी ॻाल्हि कीअं थींदी। तोखे ख़बर आहे या न आहे, पर तूं असांजी माउ आहीं। ईअं चई हुन खां खेनू खसे हलणु लॻो। से राणी हुनखे पुठियां खां चंबड़ी पई, पर रूप पंहिंजी जिंद छॾाए निकिरी वियो। राणी साईं रूप ते सफ़ा मस्तु थी वई, पर साईं हाणे हिन तरीक़े सां रूप जन निकिरी वियो त राणी नाउमीद थी पई, यकदमि मथे में धूड़ खणी विधाई। राणी साईं मथे में धूड़ विधो ऐं यकदमि मंझी ऊंधी करे वार छोड़े किरी पई ऐं अची घोड़ा घोड़ा शुरू कयईं। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि, हीउ पुराणे दौर जो किस्सो आहे। तो राणी जे मन में अची मेर पैदा थियो। उन बाद हिकिड़ी बानी खे साईं लालच ॾेई, लोभ लालच ॾेई ऐं अक ॾेखारे डिॼारे पंहिंजो शायदि करे बणायईं ऐं बादशाह ॾियण माण्हू मोकिलियईं त हिकदमि हेॾां अचे। साईं होॾां राणी जो हुकुम थी वियो। बादशाह दरबार मां उथी उन ई महल महिलात में आयो। राणी साईं बादशाह खे चयो त तुंहिंजो पुटु मुंहिंजे महिलात में घिड़ी आयो ऐं मूं में अची हथु विधाई ऐं मूं मस मस खांसि जिंद छॾाई आहे। ही बानी वेठी हुई, हुन खां पुछी ॾिसो। साईं मुंहिंजा बानी जंहिंखे त अॻे लोभ लालच ॾिनल हुई, माल ते साईं माल सां न मासी साब मासी, ॿिए तरफ़ बानी खे डपु बि हो, राणी दड़का दवा बि ॾिना हुआ। सो बानी बि साईं कूड़ी शादी ॾेई छॾी। साईं बादशाह जो अहिड़ी ॻाल्हि ॿुधी त बादशाह कावड़ जी तपी बाहि थी वियो। वज़ीर खे यकदमि वञी हुकुम कयईं त ॿिन्हिनि छोकिरनि खे मारे उन्हनि जूं सिसियूं मूंखे आणे ॾियो।
साईं वज़ीर जॾहिं अहिड़ो अचानक हुकुम ॿुधो त दिलि में ॾाढो पशेमान थियो। त नाक ज़ोर करे बादशाह खे शादी करायमि। साॻियो इहो हाल थियो जेको छोकिरनि जी माउ झिरकी जे बचनि जो ॾिठो हो। वज़ीर शहज़ादनि वटि आयो ऐं कंहिं चयाईं त अवां मुल्क छॾे वञो। मां अव्हां जी ग़ुलामी निकिरंदुसि, पर अव्हां वञो उतर त अव्हांखे ॾखिण ॻोल्हणु वेंदुसि। छोकिरनि खे सॼी हक़ीक़त करे ॿुधायईं, संदसि माउ वारो किसो बि करे ॿुधायईं ऐं झिरकी वारो किसो बि। तंहिं जा ॻाल्हि था कनि त छोकिरा उहा हक़ीक़त ॿुधी घर मां ॿाहिरि निकिरी रवाना थिया ऐं सिर जे ख़ौफ़ खां मुंहुं वठी ईअं ई भॼंदा पिया विया। ते बादशाहणा ॿार जिन कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिठो हुजे, सो सिर जो ख़ौफ़ मौत जो ख़ौफ़ साईं हर कंहिंखे थींदो आहे। सो साईं वठी निकिता भॼंदा हलंदे हलंदे हिननि खे नेठि साईं हिकिड़े हंधि राति पइजी वई। हिकु वण हेठां वेही रहिया। रूप पंहिंजे नंढे भाउ खे चयो त अधा राति जो ही पहिरियों अधु तूं सुम्ही निंड कर त आउं वेही तोते थो पहिरो ॾियां, ऐं पोइ वरी आउं सुम्हंदसि तूं मूं ते पहिरो ॾिजांइ। से उहो ॿुधी नंढो सुम्ही पियो ऐं वॾो पहिरो ॾियणु लॻो। बसंत निंड में ख़्वाब ॾिठो त रूप खे बादशाही मिली आहे ऐं पाण ॾियारी हिकु लाल उगाड़ींदो थो रहे। अधु राति खां पोइ रूप पंहिंजे नंढे भाउ बसंत खे उथारियो ऐं पाण सुम्ही रहियो। बसंत पहिरे ते वेठो, पर हुनखे निंड जा हुआ घेरट, सो हू वरी बि लेटी पियो ऐं निंड खणी वियसि। एतिरे में साईं हिकु ज़हरीली बला आई जेका बसंत जे वात में ज़हर हारे हुनजो साह पी वई, तंहिं करे हू वीचारो मरी वियो। सुबुह जो साईं रूप उथी ॾिसे त संदसि भाउ मोह पियो आहे। रूप खे साईं ॾाढो ॾुख थियो ऐं संदसि भाउ जो विछोड़ जो हुनखे ॾुख त ॾाढो थियो, पर आख़िरकार भाउ खे दफ़न करण लाइ दफ़न कफ़न जे लाइ बि हिनखे बंदोबस्तु करिणो पियो। किथां कोडर खयाईं, किथां कपिड़ो आणण वास्ते हितां हुतां निकितो कोडर कपिड़ो ॻोल्हण लाइ वठण लाइ। अञा थोरो अॻु वियो त उन मुल्क जो बादशाह जंहिं वफ़ात कई हुई ऐं मुल्क जे बादशाह जे वफ़ात कई हुई ऐं औलाद मरी वियो हो, सो उनजी वसियत हुई त बाज़ उॾारिजो। से बादशाह उन मुल्क जो हो जेको मरी वियो हो ऐं ला औलाद हो, उनखे औलाद कोन हो, सो उनजी वसियत हुई त बाज़ उॾारिजो ऐं उहो जंहिंजे मथे वेहे त उनखे तख़्त ते अची विहारिजो। सो जहिड़ो बाज़ परियां उॾामंदो पिया आयो, तहिड़ो अची रूप जे मथे ते वेठो। से चवंदा आहिनि त भाग ॾे भीड़ो त दाल मां शीरो। से बाज़ अची रूप जे मथे ते वेठो। बाज़ जे पुठियां जो अमीर वज़ीर पिया आया, तिन रूप खे वठी वञी तख़्त ते विहारियो। रूप खे जो ओचितो बादशाही मिली वई, तंहिं करे हाल त हुनखां नंढे भाउ जो दफ़नाइणु विसरी वियो। हुनखां इहा ॻाल्हि बि विसरी वई त को खेसि नंढो भाउ दफ़नाइणो बि आहे। से होॾां से बसंत वण जे हेठां पियो हो त उतां हिकु ओचितो जोगी ज़ाल समेत अची लंघियो। जोगी जी ज़ाल जंहिंखे औलाद हुई कोन, तंहिं जो छोकिरे खे ॾिठो त हिकु सुहिणो सदा मलूक अमूल माणक आहे, सो उन ते मोहित थी पई ऐं जोगी खे चयाईं त हीउ मुंहिंजो पुटु आहे, जेकॾहिं तूं हिनखे जीअरो कंदे त मां तोसां हलंदसि, न त मां पंहिंजे पुट जे लाश ते हिते वेठी हूंदसि, तूं बि हलियो वञ। सही जोगी घणेई दड़का ताबा ॾिनसि, मिनतूं कयसि, पर साईं जोगी नेठि मजबूर थी पियो। जोगी ॾाढो मजबूर थी पियो ऐं ज़ाल खे चयाईं त हिन में तोखे ॾाढी तकलीफ़ वठणी पवंदी, उन ॻाल्हि खे छॾे ॾे। पर साईं जोगियाणी पंहिंजी ज़िद तां न लथी। नेठि जोगी ज़ाल खे चयो त हाणे भला छेणनि जो ढेर कठो कर, पोइ भला ॾिसूं था इन कम खे। साईं ॻाल्हि था कनि
ते जोगियाणी झटपट छेणनि जो ढेर गॾु करे वरितो। से जोगियाणी होॾां झटपट छेण जो ढिग गॾु करे वरितो। तंहिं विच में जोगी नांग जो पेरो खणी संदसि ॿिरड़ वञी लथो। पोइ हिन ॿिरड़ जे चौधारी छेणनि जी ढेर करे उते वेही मंट पढ़णु लॻो। से केतिरी ई देरि खां पोइ नांग ॿिरड़ मां निकितो ऐं जोगी खे चयईं त तोखे जेको घुरिजे सो मां तोखे ॾियां, पर हींअर मूंखे न साड़। जोगी नांग खे चयो त आउं तोखे हिकिड़े शर्त ते छॾे सघां थो त हिकिड़े हुन वण जे हेठां जेको छोकिरो मारे आयो आहीं उनजो ज़हर चूसे अच त पोइ छॾियां। से पहिरें त नांग घणो ई नटायो, पर जोगी कीअं न छॾियसि। किसो कोता आख़िरकार नाग उन वण वटि अची छोकिरे जे वात मां ज़हर चूसे वरितो ऐं छोकिरो जीरो थी पियो। से जोगी साईं जोगी जा साईं हुकम हुआ नाग ते, सो नाग उनजो ज़हर चूसे वरितो ऐं छोकिरो जीरो जाॻंदो उथी पियो। पोइ त साईं हू छोकिरो उथी पियो ऐं हुनजो भाउ बि उते मौजूदु न हो, सो हुन ॿियो को वाह न ॾिसी उन जोगियुनि खे ई पंहिंजो माउ पीउ सम्झी उन्हनि सां ई गॾु हलणु शुरू कयो। साईं बसंत उन खां पोइ थियो ईअं जो ॾियारी लाल उगाड़णु लॻो, जंहिं करे जोगी ॾाढो आसूदो थी वियो। हिकिड़े ॾींहुं बसंत जोगी खे चयो त मूंखे हिकु भलो घोड़ो वठी ॾे। जोगी हुनखे घोड़ो वठी ॾिनो, जंहिं ते चढ़ी बसंत हर रोज़ पियो शिकार कंदो हो। साईं किसो कोता ॻाल्हि हीअं आहे त बसंत शिकार कंदे 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 हिकिड़े ॾींहुं पंहिंजे भाउ जी बादशाही में वञी निकितो। छा ॾिसे त शहर खे चौधारी ॿाहिरां कोट ॾियारल हो, जंहिंजो दरवाज़ो बंदि हो। सही ॻाल्हि था कनि त बसंत दरबान खे घणो ई सतायो, चौकीदार खे घणो ई सतायो त आउं हिकु मुसाफ़िर आहियां, दरवाज़ो खोल त वञी शहर में आराम करियां, पर हुन साईं दरवाज़ो न खोलियो। उन शहर जे ॿाहिरां हिकु बला रहंदी हुई, जा शहर में अची नुक़सानु करे वेंदी हुई, जंहिं करे सवेर ई दरवाज़ा बंदि करे छॾींदा हुआ। ऐं बादशाह सलामत ऐलान करे छॾियो हो त जेको उन बला खे मारींदो उनखे संग ॾींदुसि। से बसंत दरवाज़ो न खुलण करे लाचार थी दरवाज़े खां ॿाहिरि घोड़ो ॿधी कपिड़ो विछाए सुम्ही रहियो ऐं अञा थोरी देरि मस्त गुज़री त उहा बला अची निकिती। से उहा बला अची निकिती ऐं अची बसंत ते कड़की। साईं ज़िंदगी हर कंहिंखे प्यारी हूंदी आहे, सो बसंत उन बला सां जंग शुरू करे ॾिनी ऐं हणंदे कुटंदे घणी वेड़ खां पोइ आख़िरकार बसंत उन बला खे मारे विधो ऐं बला जो नक चप ऐं पुछ कपे दरवाज़े हेठां पूरे वरी सुम्ही पियो। से सुबुह जो सवेर जो दस्तूर मूजिबि उन शहर जो वज़ीर दरवाज़े खां ॿाहिरि निकितो त ॾिसे त बला मुई पई आहे ऐं हिकु माण्हू बि निंड में सुतो पियो आहे। वज़ीर दिलि में चयो त बला ज़रूरु उन आदमी मारी हूंदी, तंहिं करे उनखे ख़तमु करे वञी बादशाह खे थो चवां त मूं बला मारी आहे। इहो असीं रिथ रिथे पह पचाए निंड में पियल छोकिरे ते आणे ॾंडा वसाई। ॾंडा जो वसाई त निंड में पियल साईं माण्हू छा करे, अची ॾंडर जो वसकारो थियो, सो हणी वीचारे जूं टंगूं ॿाहूं भञी विधाई ऐं निंड में पियल माण्हू धक लॻण जे करे ॿेतर बेहोश थी पियो। थोरी घणी त घोड़ा कयईं, पर घणा ॾंडा लॻण खां पोइ टंगूं ॿाहूं भॼी पियसि ऐं बेहोश थी किरी पियो। वज़ीर सम्झो त हाणे ही मरी वियो, सो उनखे खणी भरिसां हिकु खॾु हुई उन में फिटो कयईं ऐं पाण अची बादशाह खे चयईं त भला मूं मारी आहे, वाइदे मूजिबि संग मिले। बादशाह जेको बसंत जो भाउ रूप हो, तंहिं अॻे ई बादशाह जी धीउ खे चयो हो त मूं वाइदो कयो आहे त तोखे वज़ीर सां शादी करणी पवंदी। छोकिरी जवाबु ॾिनो त उहो वज़ीर हमेशह असांजे शहर में रहंदो हो, अॻे हुनखे अहिड़ी हिमत कान थी, सो हींअर बला खे कीअं मारियईं। मूंखे एतबार कोन थो अचे,
बला खे कंहिं ॿिए मारियो आहे, वज़ीर कूड़ो आहे, पर जेकॾहिं तव्हांखे अंजाम पाइणो आहे त पोइ पंहिंजी का ॼायल धीउ खणी वज़ीर खे ॾियो, बाक़ी आउं हिन सां शादी न कंदुसि। रूप सिंह लाचार थी वेही रहियो। रूप ॾिठो त ॻाल्हि त वाकई बादशाह जी धीउ सही पई करे। तो साईं होॾां बसंत बि खॾ में पियो हो। नेठि उते हिकु कुंभर मिठी खणण लाइ आयो ऐं अची ॾिसे त हिकु शहज़ादो पियो आहे। शहज़ादो पियो आहे पर अञा थोरो घणो साह बि अथसि ऐं कुंभर खे औलाद हो कोन, तंहिं करे हुनखे उतां खणी पंहिंजे घर आयो। कुंभर त असुल ई हो ऐं भॻे टुटे उज़वे खे ॻंढणु हुनजो कमु हो, सो हुन वेही शहज़ादे जो इलाजु कयो। से कुंभर जेके मिटी मां थांव जोड़ीनि सो हॾु जोड़नि हुन लाइ को मसइलो न हो। बसंत साईं रोज़ लहल उगारींदो हो जो कुंभर खणी पाण वटि रखी छॾींदो हो ऐं अहिड़ी तरह कुंभर बि हिकु शाहूकार थी वियो। ऐं पोइ त हुन कुझु इलाज पाण ऐं इलाज कराया ऐं कुझु पैसा ॾेई ॿियनि हकीम तबीबनि खां बि बसंत जी दवा कराई ऐं थोरनि घणनि ॾींहंनि बाद बसंत खे तयारु करे छॾियईं। साईं थोरनि घणनि ॾींहंनि बाद बसंत बिल्कुलु तंदुरुस्त थी वियो। पोइ हू शाणी पोशाक पहिरे केतिरा ॾींहं मज़े सां शहर घुमंदो फिरंदो रहियो। हिकिड़े ॾींहुं साईं बसंत खे शहर में घुमंदे वधी ॾिसी वरितो ऐं खे सुञाणे दिलि में चयईं त मार हीउ वरी बि चङो भलो थी पियो। हाणे जे हीउ जेकॾहिं बादशाह जे पेश थियो त मां कूड़ो थी पवंदुसि, पोइ मौत जी सज़ा मिलंदमि। तंहिं करे साईं वज़ीर चालाकी कई ऐं वॼ वठी बादशाह खे चयईं त बादशाह सलामत, पंहिंजे शहर जे कुंभर जो पुटु ॾाढो बदमाश थी पियो आहे। माण्हुनि खे ॾाढो अज़ारियो अथसि। अहिड़े माण्हू खे जेल में रखणु घुरिजे। बादशाह हुकम ॾिनो त हिन खे झले जेल में रखियो वञे। वज़ीर साईं पोइ ज़ोरी ज़बरदस्ती सां कुंभार जे पुट खे जेल में उमाड़ियो ऐं उते बि हुनखे ॾाढियूं सख़्तियूं ॾियारियईं। पर साईं चवंदा आहिनि त जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। सो साईं बसंत जी क़िस्मत हुई चङी, तंहिं करे साईं उहो त जेल मां बि मरण खां बची वियो ऐं उते पियो रहियो। हिकिड़े ॾींहुं अहिड़ो इतफ़ाक़ थियो जो हिकिड़ो सौदागर ॿेड़ो वठी उन ई शहर में आयो ऐं ख़ुदा जी कुदरत जो ॿेड़ो अॻिते हलण खां रोकिजी बीह रहियो। सौदागर खे केतिरा ई हीला हलाया पर ॿेड़ो अॻिते हली न सघियो। नेठि कंहिं ॾस ॾिनसि जेकॾहिं कंहिं माण्हू जो रतु हिन ॿेड़े खे लॻंदो ऐं ॿेड़े तां वही वञी दरिया में पवंदो तॾहिं ई हलंदो। सो साईं सौदागर बादशाह जी ख़िदमत में अची अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, जेतिरो बि नाणो चवंदा ओतिरो ॾियण लाइ तयारु आहियां, मगर हिकिड़ो माण्हू मूंखे ॾियो जंहिंखे कोई ॿेड़े ते रतु लायां ऐं पंहिंजो ॿेड़ो हितां कढी रवानो थियां। बादशाह सलामत चयो त आउं कंहिं ते बि ज़ुल्म न कंदुसि, ऐं कंहिं सां ज़ुल्म करणु कोन पसंदि कंदुसि। जेको पैसा वठे पंहिंजी ख़ुशी सां सिर ॾिए त मूंखे को बि एतिराज़ न आहे। शहज़ादे साईं बादशाह शहर में पड़ो घुमायो त जेको सिर ॾिए ऐं पैसा वठे त उहो हिते पेश थिए। सौदागर बि साईं पड़ो घुमायो ऐं बादशाह पड़ो घुमायो, पर को बि माण्हू हुननि खे न मिलियो। तंहिं ते साईं वज़ीर मौक़ो वठी बादशाह खे चयो त बादशाह, कुंभर जो पुटु जेको जेल में पियो आहे, जो दर हक़ीक़त हिकिड़ो रोल माण्हू आहे ऐं ॾाढो बदमाश पिणु आहे। जेल जे अंदरि बि केतिरा ई फ़साद कया अथसि ऐं उते बि तमामु ज़ुल्म मचायो ॾिनो अथसि। उनजी ॿांह हिन सौदागर खे ॾियूं त चङो थींदो, छो त अहिड़े फ़सादी माण्हू जी जेल रहण जी ज़रूरत कोन आहे। बादशाह साईं बादशाह हूंदा आहिनि, सो उहे हूंदा ई वज़ीरनि मुशीरनि जे पोयां आहिनि। त बादशाह खे वज़ीर जी इहा रथ सुठी लॻी ऐं खेसि अहिड़ी इजाज़त ॾेई छॾियईं।
वज़ीर साईं उन छोकिरे जी ॿांह सौदागर जे हवाले कई ऐं खेसि ॾाढो ताक़ीद कयईं त कंहिं बि तरह हिन खे ख़तमु करे छॾिजे। सौदागर साईं छोकिरे खे वठी ॿेड़ी ते आयो ऐं काथी तिखी करणु लॻो ऐं छोकिरे पुछियसि हीउ छा थो करीं? सौदागर जवाबु ॾिनसि तोखे कोंदसि। सौदागर चयसि आऊं तोखे कोंदसि। छोकिरे चयसि आऊं तोखे पंहिंजो पीउ थो सम्झां ऐं आऊं तुंहिंजो ई पुटु आहियां, मूंखे बिगुना छो थो कोई? सौदागर चयसि तुंहिंजो रत ॿेड़ी खे लाइबो ऐं दरिया में फिटो कबो तॾहिं ॿेड़ो हलंदो। छोकिरो चयो त मुंहिंजे रत लाइ मूंखे न को, ॿेड़ो आऊं तोखे हलाए थो ॾियां। सौदागर चयसि त मुंहिंजो फ़क़ति ॿेड़ो हलाइण सां ई मतिलबु आहे, सो जे हलियो त पोइ तुंहिंजे कुअण सां मूंखे छा थींदो? तंहिं करे जेको वणंदई सो कर, पर ॿेड़ो हलाए ॾे। पोइ साईं बसंत हिकदमि कप सां चीच खे चहक ॾेई 2 फुणा ॿेड़े खे लाथा ऐं 2 फुणा दरिया में फिटा कया। से 2 फुणा दरिया खे लॻा ऐं 2 फुणा ॿेड़े खे लॻा त ॿेड़ो उथी हलणु लॻो। सौदागर ख़ुशि थियो, पर वज़ीर वारी ताक़ीद हुनखे दिलि में हुरखुर मचाए ॾिनी हुई, तंहिं करे छोकिरे मारण जो ख़्यालु दिलि तां न थाई। सौदागर ने जहाज़ हाकारे हलणु लॻो। हलंदे हलंदे वञी हिकिड़े ॿिए मुल्क में निकिता। उते पहुची ॿेड़े मां लही शहर में घुमण लाइ विया त हिकु हंधि हिकिड़ो तख़्तो टंगियल ॾिठाई जंहिं ते लिखियलु हो त हिन दरवाज़े जे अंदरि कंहिं बि इंसान खे अचण जी इजाज़त कान्हे। हिन दरवाज़े जे अंदरि कंहिं बि इंसान खे अचण जी इजाज़त कोन्हे, जेको ईंदो तंहिंखे माराए छॾिबो। बसंत सौदागर खे चयो त बाबा आउं हिन दरवाज़े मां अंदरि वेंदुसि। सौदागर जे दिलि में अॻे ई दगा हुई, सो हुन दिलि में चयो त जे ईअं ई हुनजो ख़ात्मो थी वञे त बि चङो, सो वॾी ख़ुशी सां हुनखे मोकल ॾिनई। बसंत साईं कोट में अंदरि वियो। अॻिते वञी ॾिसे त बाग़ में हिकिड़ी शहज़ादी वेठी आहे। जंहिं हुनखे ॾिसी उते ई खेसि खणी पकड़ायो। पर पोइ बसंत जी सूंह ऐं सोभिया ॾिसी हसब नसब पुछाईं। छोकिरे पंहिंजो किसो ॿुधायो जेको हिन ते थी गुज़रियो, सो सभु शहज़ादी सां बयानु कयईं। शहज़ादी से सॼो किसो ॿुधण जे करे हिन ते राज़ी थी पई ऐं हुन सां शादी करण लाइ तयारु थी। बसंत साईं पंहिंजो निशान पतो सौदागर जी ॿेड़ी जो ॾेई ॿेड़ी ते वापसि मोटी आयो। होॾां शहज़ादी पीउ खे चयो त मूं पंहिंजो मुड़ुसु पसंदि कयो आहे ऐं हुन सां शादी कंदुसि। होॾां से बादशाह तंहिं ते सौदागर खे पुटु समेत हाज़ुर थियण लाइ हुकुम मोकिलियो। सौदागर छोकिरे ते ॾमरियो त बाग़ में वञण करे ही सॾु थियो आहे, हाणे 2 ॼणा मरंदासीं। छोकर खे दिलि जाए हुई, तंहिं करे सौदागर खे चयईं तव्हीं को फिकर न करियो। आख़िरकार सौदागर बसंत समेत बादशाह वटि अची हाज़ुर थियो। बादशाह सौदागर खे ॾाढी इज़त ॾिनी ऐं माइटी करण लाइ खेसि चयईं। सौदागर उहा ॻाल्हि क़बूल कयो ऐं शादी ख़ैर ख़ूबी सां थी गुज़री। बसंत साईं बादशाही महिलात में रहंदो हो, पर सौदागर हाणे हुनजी दावा ई न छॾींदो हो। हिकिड़े ॾींहुं सौदागर उतां कूच करण जो ख़्यालु कयो, तंहिं करे बादशाह खां मोकिलाए पंहिंजे पुटु ऐं नुंहुं खे बि साण वठी वञण लाइ उतां खे वठी ॿेड़ी ते आयो। ऐं ही सभु ॿेड़ी में चढ़ी वेठा। पोइ वठी ॿेड़ी खे हाकारियऊं। हलंदे हलंदे थोरे घणे ॾींहं साॻी रूप वारे मुल्क जे वेझो अची पहुता। सौदागर खे दिलि में ख़्यालु आयो त हाणे वज़ीर हुनखे जीअरो ॾिसंदो सो त मूंखे ज़िद करे ॾाढो हलाकु कंदो। तंहिं करे का अटकल कजे। जो बसंत खे चयईं त अॼु ॿेड़ो तूं हला। बसंत ॿेड़ो हलणु लॻो। सौदागर नियत पूरी करे 2 ॾींहं ॼाणी बुझी बसंत खां जहाज़ हलाइण जो वारो ई न वरितो। 3 ॾींहं सौदागरनि खां अची वारो वरितो। बसंत राति ॾींहं जे उजागे सबबु तमामु थकिजी पियो हो, तंहिं करे लेटण सां ई हुन वीचारे खे निंड खणी वई।
सौदागर साईं उहो वॼु ॾिसी हुनखे निंड में ई खणी हिकिड़ी पेती में बंदि कयईं ऐं पेती खणी दरिया में फिटी कयईं त जीअं ॿुॾी मरी वञे। पर साईं मुंहिंजा चवंदा आहिनि त जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। मारण वारे खां बचाइण वारी ज़ात वेझो आहे। सो साईं ख़ुदा जे फज़ल सां बसंत वारी पेती ॿुॾी कान ऐं जहाज़ जे पुठियां लॻी पई। जंहिंजी ख़बर सौदागर खे कान पई, कुझु वक़्त खां पोइ ॿेड़ी अची बंदर ते बीठी ऐं पेती बि लुड़ंदे लुड़ंदे अची किनारे सां लॻी। उते ते हिकिड़े धोबी वेठे कपिड़ा धोता, परियां खणी ॾिसे त हिकिड़ी पेती पई लुड़ंदी अचे। तो हिन हिकदमि वञी पेती हथु कई ऐं खोले झांकणी ॾिसे त वाह वाह, उनमें हिकिड़ो शहज़ादो सुतो पियो आहे। धोबी खे ताईं पुटु कोन हो, तंहिं करे शहज़ादे खे पंहिंजो पुटु करे सम्झो ऐं खेसि वॾी ख़ुशी सां पंहिंजे घर वठी आयो। होॾां थी सौदागर खे दिलि में जो अची दगा घर करे वेठो हो, तो बसंत खे ॿुॾल सम्झी हुनजी ज़ाल खे अची चयईं त हाणे तूं मुंहिंजी ज़ाल आहीं, बसंत ॿुॾी मरी वियो आहे। शहज़ादी चयसि त आऊं तुंहिंजी नुंहुं आहियां, ज़ाल वरी कीअं थियसि। उन बाद ताईं सौदागर कोशिशूं करणु लॻो शहज़ादी खे कंहिं तरह सां रिझाए राज़ी करियां, पर शहज़ादी हुनखे कॾहिं बि सऊं मुंहुं कीन ॾिनो। शहज़ादी साईं हुन सां राज़ी कान थी। होॾां बसंत धोबी खे सेखारियो त तूं पाण खे मुलूं चवा ऐं पड़ो घुमा, ऐं दुआऊं ऐं तवीज़ूं कंदो आहियां। साईं पोइ होॾां साईं बसंत जेको बादशाह शहज़ादो हो, तंहिं धोबी खे सॼी ॻाल्हि ॿुधाई ऐं चयईं त तूं पाण खे हिकिड़ो मुलूं चवरा ऐं पड़ो घुमा त आऊं दुआऊं ऐं तवीज़ूं कंदो आहियां। पोइ धोबी सौदागर जी ॿेड़ी वटि अची पाण खे मुलूं मशहूरु कयो ऐं हुलायो ऐं इहा ॻाल्हि हलाई त कंहिंजी ज़ाल उठल हुजे या को ॿियो कमु हुजे या को ॿियो कंहिंजो कमु हुजे त उहो पीड़नि तवीज़नि सां करे ॾींदुसि। होॾां ते सौदागर जो उहो ॿुधो, तंहिं ख़्यालु कयो त मन हिन मुला जे धागनि पीड़नि सां शहज़ादी मूंसां ठही वञे त मुला सां पंहिंजे दिलि जो अठ सुठो बयानु कयईं ऐं हुनखे शहज़ादी ॾांहुं ॿेड़ी ते मोकिलियईं। होॾां ते मुला शहज़ादी खे जॾहिं उते वञी पहुतो, ख़ुलासो वठी वञी खेसि सारो किसो करे ॿुधायईं त तुंहिंजो मुड़ुसु मूं वटि सलामत आहे, पर हाणे तूं सियाणप कर जो सौदागर सां खिली ख़ुशि थी थोरो थोरो ॻाल्हा। जंहिं ते शहज़ादी मुला जे चवण मूजिबि सौदागर सां थोरो थोरो राज़ी थी सौदागर खे बि मुला ते वेसा वेही रहियो। तंहिं 2-3 ॾींहं लाॻीता मुला खे शहज़ादी जे धागे फीड़े करण लाइ शहज़ादी ॾांहुं मोकिलियो। शहज़ादी बि सियाणप जे करे सौदागर सां ती मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करणु लॻी। होॾां थी बसंत धोबी खे सेखारियो त तूं बादशाह वटि वञ ऐं वञी चवेंसि त मुंहिंजी धीउ रूप बसंत जी ॻाल्हि खणंदी आहे। तूं बादशाह खे वटि वञ ऐं वञी चवेंसि त मुंहिंजी धीउ रूप बसंत जी ॻाल्हि खणंदी आहे। जेकॾहिं बादशाह सलामत उहा ॻाल्हि ॿुधणु चाहे त पोइ हुकुम ॾियो त मुंहिंजी धीउ साईं जिन जी कचहरी में उहा ॻाल्हि अची ॿुधाए। रूप जॾहिं उहो ॿुधो तॾहिं पंहिंजे भाउ बसंत खे यादि करणु लॻो ऐं धोबी खे चयईं त असांखे उहा ॻाल्हि ॿुधणु मंज़ूरु आहे, फलाणे वक़्तु भले उहो किसो खयो वञे। होॾां साईं रूप ऐं बसंत जो असली पीउ हिकु ॾींहुं महिलात में सुतो पियो हो। ज़ाहिरी तरह निंड में हो, पर हक़ीक़त में सुॼागो। त नई राणी बादशाह खे निंड में पियल सम्झी बानी खे चयो, पंहिंजी बानी खे चयईं त हूं त तोखे घणो ई इनाम ॾिनो अथमि, पर थोरे घणे ॾींहुं वज़ीर जॾहिं छोकिरनि जा सिर खणी आयो त पोइ तोखे हिकारी ढहो करे छॾींदुसि, तोखे त पोइ ढहो कराए छॾींदुसि ऐं तुंहिंजा ठठ थी वेंदा, तो मूं ते वॾो थोरो कयो आहे। से बादशाह जॾहिं राणी जा उहे गुफ़्ता ॿुधी वरिता, जंहिं ते अॻे ई राणी वारी ॻाल्हि दिलि में चुभियसि पे, हिकदमि टिपड़ी उथियो ऐं राणी ऐं बानी खे मारे उथी वज़ीरनि जे पुठियां पियो ऐं उथी वज़ीरनि जे पुठियां पियो त मथां किथे शहज़ादनि खे ॻोल्हे मारे न विझनि।
साईं ख़ुदा जी कुदरत जो बादशाह ईअं घुमंदो घुमंदो ॾे ॾोरींदो मुल्क पुछंदो उन ॾींहुं अची उते पहुतो। वरी इतफ़ाक़ जी ॻाल्हि अहिड़ी जो संदसि वज़ीर बि उन ॾींहुं उते अची सड़िया ऐं जोगी ऐं जोगियाणी बि पंहिंजे पुट जी ॻोल्हा में उते अची पहुता। उन्हनि सभिनी पड़ो ॿुधो त धोबी जे धीउ फिराणे वक़्तु धोबी जी धीउ फिराणे वक़्तु बादशाह जी कचहरी में रूप ऐं बसंत जी ॻाल्हि खणंदी। सो ॻाल्हि ॿुधण लाइ उहे सभु माण्हू बादशाह वज़ीर कुंभर ऐं जोगी उन मुल्क जी बादशाही जी कचहरी में अची गॾु थिया। होॾां साईं शहज़ादी सौदागर खे चयो त मां बि रूप बसंत जी आखाणी ॿुधण लाइ बादशाह जी कचहरी में वेंदुसि, सो मूंखे उते वञण लाइ मोकल ॾे। सौदागर सम्झो त मस मस शहज़ादी मस मस राज़ी थी आहे, हाणे आउं बि हिन जी राज़ ते हलां। तंहिं करे शहज़ादी खे पाण सां वठी हू बि उन जी ॻाल्हि ॿुधण लाइ बादशाह जी कचहरी में हाज़िर थियो। धोबी जी धीउ सी बुरको पाए बादशाह जी कचहरी में आई ऐं अचण सां बादशाह खे चयईं त मुंहिंजी ॻाल्हि जे विच में जेको माण्हू ॻाल्हाईंदो उनखे 100 मोचड़ा मुंहिंजो पीउ धोबी हणंदो। उन ई शर्त सां आउं ॻाल्हि खणंदुसि। बादशाह साईं सभु ॻाल्हियूं खणी क़बूल कयूं। कचहरी लॻी वई। अमीर उमरा शहर जा माण्हू रूप बसंत जो पीउ वज़ीर कुंभर जोगी सौदागर शहज़ादी सभु अची गॾु थिया। उते सही छोकिरी ॻाल्हि खई ऐं जॾहिं क़ैद जो किस्सो कयईं त वज़ीर उते बि ग़रीब बेॾोही खे तकलीफ़ूं ॾिनियूं त वज़ीर खां बेइख़्तियार वाता निकिरी वियो त वरी किथे उते बि जॾहिं क़ैद जो किस्सो कयईं त वज़ीर उते बि ग़रीब बेॾोही खे तकलीफ़ूं ॾिनियूं त वज़ीर खां बेइख़्तियार वात मां निकिरी वियो, मूं वरी किथे। उते छोकिरी चयो त हणो वज़ीर खे 100 मोचड़ा। अहिड़ी तरह 3 दफ़ा वज़ीर विच में ॻाल्हायो ऐं उनखे 300 मोचड़ा कचहरी अंदरि खाधा। ॻाल्हि हलंदी रही। सौदागर जी बि चङी मरमत थी। ॻाल्हि ख़तमु थियण ते सभिनी पाण खे ज़ाहिर कयो ऐं सभु विछड़ियल हिक ॿिए सां मिलिया। रूप बादशाह ज़ालिम वज़ीर खे माराए छॾियो ऐं पीउ भाउ सां भाकुर पाए अची मिलियो। अहिड़े तरह ऐं सभु विछड़ियल पाण में अची गॾिया। से मुंहिंजा अहिड़े तरीक़े सां सभु विछड़ियल अची पाण में मिलिया। जहिड़ो मेलो इन्हनि जो थियो विछड़ियल पाण में मिलिया, तहिड़ो मेलो शल जग जहान में सभिनी जो थिए ऐं सभिनी जो सभु जाइज़ ऐं मुनासिब ख़्वाहिशूं पूरियूं थियनि। से मुंहिंजा उम्मीद आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।